अस्सलामु अलैकुम। आगा खान बोर्ड जे 10हें दर्जे जे सिंधी किताब गुलदस्ते में ही एक नंढड़ो मज़मून मौजूद है जिसमें उनवान है एधी ट्रस्ट। अज असां इनके मुख़्तसर तौर समझण की कोशिश कंदासीं। इन मज़मून के समझण खां अॻु में उनमें मौजूद कुछ लफ़्ज़नि जी माना समझंदासीं त जीअं असांखे मज़मून समझण में सवलाई थिए। ही लफ़्ज़ ॾुखिया तो कोन्हे पर थी सघे थो कंहिंजे लाइ कुछ लफ़्ज़ नवां हुजनि, इन करे पहिरियां ही लफ़्ज़ समझी था वठूं। समाजी चइबो आहे माण्हुनि सां लाॻापो रखंदड़, जंहिंखे अंग्रेज़ी में सोशल चइबो आहे। फलाही चइबो आहे भलाई या बहितरी खे, जंहिंखे अंग्रेज़ी में वेलफेयर चइबो आहे। ऐं ॿिन्ही लफ़्ज़नि खे मिलाए करे समाजी फलाही या समाजी भलाई, इनखे अंग्रेज़ी में चइबो आहे सोशल वेलफेयर। ॿियो लफ़्ज़ आहे निजी माना ख़ानगी, राजूणी या गैर सरकारी, जंहिंखे अंग्रेज़ी में प्राइवेट या नॉन गवर्नमेंट चइबो आहे। बानी माना बुनियाद विझंदड़ या बनाईंदड़ या उनजो फाउंडर। सनअतकार माना कारखानेदार, अहिड़ो माण्हू जंहिंजो वास्तो कारखाननि सां हुजे, सनअत सां हुजे। हॾॾोखी माना ॾुख सुख में शामिलु थींदड़, माण्हुनि जूं परेशानियूं हल कंदड़ ऐं परेशानियुनि जे ॾुख जे वक़्त में माण्हुनि जी मदद कंदड़। लॾपलाण चइबो आहे हिजरत करण खे, हिकु जॻह खां ॿी जॻह ते लॾे अचण खे। उजागर माना पैदा थियण या ज़ाहिर थियण। अत्यो माना चंदो या इमदाद। आदर्शी माना हम ख़्याल। आदर्श लफ़्ज़ जी माना है सुठा ख़्याल रखंदड़, ऐं आदर्शी माना सुठा ख़्याल रखंदड़ या हम ख़्याल। जीअं त अब्दुल सत्तार एधी जा ख़्याल सुठा हुआ त उनजी घरवारी जा ख़्याल भी ओड़ा ई सुठा हुआ, उनजी साथी हुई। अरपे छॾण या अर्पण, इन जी माना है क़ुर्बान करण, वक़्फ़ करण। सॼी ज़िंदगी अरपे छॾण माना सॼी ज़िंदगी हिकिड़े कम जे लाइ वक़्फ़ करे छॾण या क़ुर्बान करे छॾण। ट्रस्ट माना एतबार, भरोसो या अमानत, ऐं अहिड़ा इदारा जंहिंखे माण्हू चंदो ॾींदा हुजनि, इमदाद ॾींदा हुजनि, इन्ही मक़सद ख़ातिर त हू इमदाद जेको आहे बहितर कमनि में इस्तेमालु कंदो ऐं उनखे ज़ाया न कंदो, उन इदारे खे बि ट्रस्ट चइबो आहे। ज़ियाबितस खे अंग्रेज़ी में डायबिटीज़ चइबो आहे या शुगर जी बीमारी, या इनखे सिंधी में आम नालो आहे मिठे पेशाब जी बीमारी। निधणको माना जंहिंजो को धणी न हुजे, जंहिंजो को सहारो न हुजे, बेसहारा या बेधणी। हंगामी माना एमरजेंसी। हंगामी खे असां ईअं सम्झी सघूं था त अहिड़ी हालत जंहिंमें वक़्तु ज़ाया करण जी बिल्कुलु मोहलत न हुजे। गश्ती माना घुमंदड़ फिरंदड़ या मोबाइल। जीअं असां वटि मोबाइल फ़ोन हूंदो आहे, इहो हिकु क़िस्म जो फ़ोन आहे जेको घुमंदड़ फिरंदड़ आहे। उनखां अॻु में फ़ोन जेके आहिनि टेलीफोन घर में रखियल हूंदा हुआ, उहे घुमी फिरी न सघंदा हुआ। इन करे हिन मोबाइल खे गश्ती चयो वेंदो आहे। गश्ती यानी मोबाइल फ़ोन, घुमंदड़ फिरंदड़ फ़ोन, हिकु जॻह खां ॿी जॻह ते जेको वञी सघे। मञता माना मशहूरी, इज़त, मान, मर्तबो। सहायता माना मदद या इमदाद। हाणे असां अचूं था हिन मज़मून जे हिसनि जे बारे में। हिन मज़मून में कहिड़ा कहिड़ा हिसा आहिनि, कहिड़ी तरह लिखियल आहे। मज़मून जी शुरूआत, हिन में शुरूआती जुमिलो हूंदो आहे या मज़मून जी शुरूआत हूंदी आहे। हीअ असां अलॻि सम्झंदासीं हिन खे जॾहिं मज़मून नवेसी यानी मज़मून लिखणु सिखंदासीं, त पोइ असां हिन खे सम्झंदासीं त मज़मून कीअं लिखणु शुरू कजे, उनजी हिकिड़ी शुरूआत थींदी आहे। हिन मज़मून जो पहिरियों हिसो आहे मज़मून जी शुरूआत। ॿियो हिन जो हिसो आहे एधी ट्रस्ट जे बानी जो मुख़्तसर तारुफ़। जंहिं एधी ट्रस्ट ठाहियो हो, उन ठाहिण वारे माण्हू जो मुख़्तसर तारुफ़ आहे। हिन में टें हिसे में आहे एधी ट्रस्ट जो मुख़्तसर तारुफ़, यानी जेको इदारो आहे उनजो मुख़्तसर तारुफ़। ऐं ॿियो हिसो आहे एधी ट्रस्ट वटि मौजूदु सिहत जूं सहूलतूं। एधी ट्रस्ट वटि जेके सिहत जूं सहूलतूं आहिनि, उन्हनि जे बारे में मुख़्तसर ॼाण ॾिनल आहे। ऐं आख़िरी हिसे में एधी ट्रस्ट जे बानी जी इज़त, मान, मर्तबे जा के ॿिया सबब। हुनमें कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि, अहिड़ा कम लिखियल आहिनि जेके एधी ट्रस्ट जे बानी कया, जंहिंजे करे उनजो मान ऐं मर्तबो तमामु घणो वधी वियो। उनखां पोइ मज़मून जो हासिल मक़सदु कीअं लिखिजे। हिन मज़मून जे हासिल मक़सद में असांखे कहिड़ियूं ॻाल्हियूं लिखणियूं आहिनि। हिन मज़मून जे हासिल मक़सद में असांखे ही टे ॻाल्हियूं पंहिंजे जुमलनि में इस्तेमालु करणियूं आहिनि या पंहिंजे ख़्यालनि मुताबिक़ लिखणियूं आहिनि। पहिरियां त इंसानी भलाई जे तंज़ीमनि जे बारे में ॼाण, यानी हिन सबक़ पढ़ण सां, हिन मज़मून पढ़ण सां असांखे इंसानी भलाई जे तंज़ीमनि जे बारे में ॼाण मिले थी। ॿियो आहे मुल्क जे मशहूरु ऐं मारूफ़ शख़्सियतनि जे बारे में ॼाण।
माना हिन मज़मून पढ़ण सां असांखे मुल्क जी मशहूरु शख़्सियत जेका आहे उन जे बारे में बि ॼाण मिले थी ऐं इंसानी भलाई करण बाबति नसीहत। ऐं आख़िर में पैगाम या नसीहत इहा आहे त इंसानी भलाई कीअं कजे या इंसानी भलाई करणु घुरिजे, उन जा के तरीक़ा हिन में असांखे सम्झ में अचनि था। हिन सबक़ पढ़ण सां असांखे इहो मक़सदु हासिलु थिए थो। आख़िर में हीअ जेका शइ आहे हीअ शायदि तव्हांजे लाइ नई हुजे या नई न बि हुजे। मज़मून जे मक़सद खे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी सां हम आहंग करणु, हीअ जेको शइ आहे इहा सभिनी मज़मूननि में न हूंदी आहे, कुझु में हूंदी आहे, कुझु में न हूंदी आहे। मज़मून जे जीअं पहिरियां असां मज़मून पढ़ियो पाण सगोरा इल्म जी अहमियत, उनमें बि हीअ शइ हुई, पर हीअ शइ पाण उनमें कोन सम्झी, हाणे पाण सम्झी था वठूं। हिन मज़मून जो जेको मक़सदु आहे उन मक़सद खे पंहिंजी ज़िंदगी सां कीअं लागू करे सघिजे थो। माना हिन मज़मून जो जेको हासिलु मक़सदु आहे उन जे बारे में कहिड़ी रीति अमल करे सघिजे थो। माना जेको बि आहे माण्हू उहो हिन ते कहिड़ी रीति अमल करे सघे थो। पंहिंजी ज़ाती ज़िंदगी सां हम आहंग करणु, माना हर माण्हू पंहिंजी ज़िंदगी सां हिन खे लागू करे सघे थो ऐं लागू करणु घुरिजे। उहो तव्हां कहिड़ी रीति कंदा, हिन सुवाल जो तव्हां जवाबु लिखी ॾींदा। आख़िर में तव्हांजा सुवाल, राया ऐं तजवीज़ूं, तव्हां कुझु पुछणु चाहियो, कुझु ॿुधाइणु चाहियो त हेठि कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा, ऐं इंशाअल्लाह उनजो तव्हांखे जवाबु ॾींदुसि। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।